मटियारी शहर इल्म अदब ऐं मज़हबी हवाले सां वॾी सुञाणप रखे थो त उते मटियारी ज़िले अंदरि मुहर्रमुल हराम बि इंतिहाई अक़ीदतो एहतराम सां मल्हायो वञे थो ऐं मटियारीअ में हिकु अलमनि जे सामान जे हवाले सां हिकु स्पेशल जेको आहे दुकान क़ाइमु कयो वियो आहे जितां पिणु ख़रीदो ऐं फ़रोख़्त जो सामान जेको आहे उहो बि वॾो तेज़ीअ सां विकिरो थी रहियो आहे। वधीक अचो त इन हवाले सां अलमनि जे संवारण ऐं सींगारण जे हवाले सां हितां जे माण्हुनि खां मालूम करियूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असांखे अल्हम्दुलिल्लाह हर साल वांगुरु मोट मिले थी। इंशाअल्लाह हींअर बि उमेदु आहे। असां हुन लाइ मिलिया कोन आहियूं, वरी मिलंदासीं 2-3 ॾींहंनि में हुननि सां राब्तो कंदासीं। कुझु घटि में सफ़ाई ऐं कुझु लाइटिंग जो मसइलो थिए थो, पर उन्हनि जी महिरबानी आहे, असां सां कोऑपरेट कंदा। हिन कम में ॾिसो न, हिन कम में लालच त हले कान्हे, न ई रोज़गारु आहे। जिन रोज़गारु ठाहियो आहे त उन्हनि जो को अक़ीदो न आहे, ठीकु आहे न। असांजो रोज़गारु न आहे, असांजी मोहबत आहे, अक़ीदो आहे, ऐं मोहबत अक़ीदे जी ॻाल्हि ॿी हूंदी आहे। उन हवाले सां अलमबाग असां ईद जे ॿिए ॾियारे ते या 3 ॾियारे ते तक़रीबन असां लमसवार हींअर करे छॾींदा आहियूं पंहिंजो। उन खां पोइ ई कलरनि जो सिलसिलो हलंदो आहे, जंहिंमें सभु काफ़ी छोकिरा आहिनि, गॾिजी करे असां सभु कंदा आहियूं गॾिजी पाण में। इहो 23-24 ताईं खां पोइ कुझु ॾियारा अहिड़ा आहिनि जंहिंमें असां फिटिंग जो कमु कंदा आहियूं, वरी डेकोरेट जो कमु कंदा आहियूं। कोशिशि इहा हूंदी आहे त पहिरीं मुहर्रम जी चंड जी राति असां सवार कंदा आहियूं अलमबाग। काफ़ी सारो फ़र्क़ु आहे, छो त हिन में हर हिकु शइ अलॻि अलॻि सां कलर जी मिक्सिंग आहे ऐं काफ़ी सारा कलर आहिनि, हिन में शेडिंग आहे, हिन में काफ़ी टाइम लॻे थो। उन में जेको आहे गॾिजी करे असां सभु छोकिरा गॾिजी पाण में ॾींहुं राति करे असां कमु कंदा आहियूं। जंहिं पासे हिकिड़े पासे तव्हां ॾिठो हूंदो त अलमनि जा कलर वग़ैरह सभु कुझु हलनि पिया, ऐं ॿिए पासे असांजा झूला सेज ताज़िया जेके उन्हनि जा बि कमकार आहिनि उहे बि तक़रीबन असांजा फाइनल थियण ते आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेके बि असांजा प्रोग्राम आहिनि उहे हिन साल बि जीअं रवायती आहिनि उअं ई थींदा। ऐं जीअं त इंतिज़ामिया लेवल ते असीं ॻाल्हाईंदासीं त उहे माशाअल्लाह भरपूर ताउन असां सां कंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह उमेदु इहा ई आहे त हिन साल बि उहे ई असां सां ताउन कंदा। वधीक महिनत आहे हिन में वधीक टाइमिंग थी लॻे, छो ही सन्हो कमु आहे सॼो, नंढड़नि बुर्शनि कलमनि सां कमु आहे, इन करे हिननि में थोरो टाइम थो लॻे। ऐं हीअ तक़रीबन असां वटि महीनो पहिरीं माना कम जी शुरूआति करे छॾींदा आहियूं, तॾहिं वञी असीं पंहिंजो पहिरीं मुकमल तारीख़ुनि ते रसूं था। तंहिंमें हीअ असांजो सिर्फ़ु कमु न, असां जेके कलर वारा आहियूं उन्हनि जो कमु माना कंप्लीट थींदो, लाइट वारनि जो कमु आहे उहो कंप्लीट करणो आहे, उन खां पोइ ॿियूं सजावटूं आहिनि, सभु कुझु कमु माना जाम थो थिए हिननि जो। मटियारी शहर जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा, हिननि जो इहो ई चवणु आहे त मटियारीअ में बि पूरी मुल्क जीअं पूरी दुनिया जीअं मुहर्रमुल हराम शुरू थींदो त इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वेंदो। उन सिलसिले में मटियारी शहर में अलम पाक सवार करण जो जेको सिलसिलो आहे उहो तेज़ थी चुको आहे ऐं अलम पाकनि खे संवारण ऐं सींगारण जो जेको कमु आहे उहो जारी ऐं सारी आहे। जल्द ई पहिरीं मुहर्रमुल हराम अचण वारी आहे ऐं पहिरीं मुहर्रमुल हराम खां असां अलम पाक जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ पिणनि अलमनि ऐं इमाम बारगाहुनि सां गॾु पंहिंजे घरनि जे दीवारुनि ते सजाइण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी कंदासीं। शाहिद मेमण सां गॾु कामरान मेमण, टाइम न्यूज़ मटियारी।